हाला मां ख़बर शेयर कराई वली मोहम्मद मेमूर की रिपोर्ट मूजिब पीटीएल अफ्ताल का हाला जो उस्तादन पारां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मटियार जिन आजादन खिलाफ़ हाला प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुल मोहम्मद, रियाज़ अहमद साहवाल, जावेद शेख, एजाज तवक्कल ऐं ॿियनि सख़्त नारेबाज़ी कई आहे। दोहरी जबरी बदली करे सिंध सेक्रेटरीट में मोकिले छॾियो आहे, जेको सरासर ऐं ज़ियादती आहे। असां सिंध गवर्नमेंट खां एजुकेशन मिनिस्टर सेक्रेटरी जेको एजुकेशन वारनि खां मुतालबो था करियूं त साईं बशीर अहमद खत्री खे वापसि पंहिंजी पोस्टिंग ते आंदो वञे। उनखां अलावा असांजा खोड़ सारा अहिड़ा कम आहिनि जेके उस्तादनि जा जेके कम आहिनि से पेंडिंग में पिया आहिनि। फाइल तमामु घणा उते गॾु थी विया हलिया आहिनि। जेको उस्ताद वञे थो पर कंहिंजो बि कमु जेको आहे ड्यू करण जे लाइ तयारु कोन्हे। हू जेको आहे सो पीटीएल अफ्ताल मटिया जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे। मुंहिंजो नालो जावेद अहमद शेख आहे। साईं बशीर अहमद खत्री खां जेको थियो आहे अहिड़ो वाक़ियो कॾहिं पेश न आयो आहे। कहिड़ो तयारी जो पीटीएल पे सदर हुआ के कम ख़ातिर उस्ताद जे लाइ सर्टिफिकेट खणी वियो, जंहिंजे लाइ डीओ साहब चयो त पैसा हिन ते